हड़ताल ते वेंदासीं उते असांजा किताब कंदा असां सम्झूं था हिन वक़्तु सिंध खे सिंध जो पाणी बंदि करणु सिंध मां हयातात खे ख़तमु करे साल ज़रूरु हिन सां वॾियूं ॿारहं ख़तमु थींदा पर मुकमल तौर ते हयातात ख़तमु थींदी जंहिंमें हिकिड़ी कीड़ी खां वठी हिकिड़े माण्हू ताईं माण्हू वण में जे ताईं सभु ख़तमु थींदा तव्हांखे चङी तरह यादि हितां जे जनरल नालो आयो त असांखे पघार खपे पघार ई न खपनि अॼु चवनि था हिन में उन्हनि खे 10 लख पघारी शहीद करणा पिया उन वक़्तु सोशल मीडिया इलेक्ट्रिक मीडिया प्रिंट मीडिया एॾी क़ाबिल न हुई जो हिननि खे मलामत करे सघे अॼु जी दुनिया तेज़ थी रही आहे इन करे हुननि ॿिया तरीक़ा ॻोल्हिया आहिनि इहो तरीक़ो ॻोल्हियो आहे जो दरिया ख़तमु करे सिंधी माण्हुनि खे मारे सिंध ते कब्ज़ो करे वेही रहंदासीं ऐं असीं यकीनी तौर ते सम्झूं था दरिया असांजो जियापो आहे असांजो पालण वारा जंहिंखे ख़तमु करणु न ॾींदासीं ऐं